बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत से होंदो। सिंजा मोती आऊं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। सईद मेमन साहब एंटी नार्कोटिक्स डिपार्टमेंट जा मुलाज़िम जेके रिटायर थी चुका आहिनि। दिलि जा मरीज़ अगवा थींदे अठों ॾींहुं कंहिं बि तरफ़ खां का बि उम्मीद ॾेखारी न पई वञे। किथे आहे सिंध हुकूमत, किथे आहे सिंध मेमन इतिहाद, किथे आहिनि सिक्योरिटी इदारा, आख़िरी थिए छा पियो। सिंध मां ॿ दोस्त सईद मेमन साहब, ॿियो हिकिड़ो अमाद दोस्त आहे जेके कंहिं कम सां विया आहिनि बलोचिस्तान। उतां वापसी में सोहराब नाले उते को इलाइक़ो आहे ऐं अॻे खां पुछंदासीं तफ़सील वधीक। रशीद भाई खे ख़बर आहे, भाउ हुनजा गॾु आहिनि असां सां गॾु। रशीद भाई, ॾाढो आउं सम्झां थो तकलीफ़ दे टाइम आहे तव्हां लाइ। अलाह साईं तव्हांखे सब्र बि ॾे। मामिलो थियो छा आहे, कुझु तफ़सील असांखे ॿुधाईंदो पहिरीं। इमरान भाई महिरबानी वॾी। ही 16 तारीख़ जो वाक़ियो आहे। सईद भाई जे इन में पाड़े में हिकिड़ो दोस्त यको मुसलसल रहंदो आहे काफ़ी अरसे खां, तंहिंजे करे उन्हनि जी पाण में दोस्ती थी वई हुई। उहो एक्चुअली उर्दू स्पीकिंग आहे, पर सईद जो दोस्त हो। सईद में हुनजो को कमु हो कंहिं गाॾीअ जो या को ॿियो, उन लाइ उहो सईद खे मिंथू करे वठी वियो त बाबा तव्हां असां सां गॾु हलो ऐं हीउ कमु कराइजो। सईद जीअं त दिलि जो मरीज़ आहे, तंहिंजे करे उहो हमेशह जेॾे बि जंहिं तंहिं सफ़र में पंहिंजे किकिड़े खे खणंदो आहे। मुसवर हुनजो नालो आहे वॾे पुट जो। उहो उनखे बि खयईं ऐं पाण कोयटा लाइ विया। पोइ 16 तारीख़ उहो कोयटा में रहिया आहिनि राति जो। 17 तारीख़ आचर जे ॾियारे संदन वापसी थी आहे। वापसी थी आहे त खुशदार खां 40 मिंटनि जे पंध ते लाखेरियो ॻोठु आहे। उते हिननि खे 7-8 माण्हू या 10 माण्हू जेके मोटर साइकिलनि ते सुवार आहे, हिननि खे रोकियो, हिननि जो रस्तो रोकियो। गाॾी रोकी वई। हुननि माण्हुनि पंहिंजो हिकिड़ो अगवाकार उन्हनि सां गॾु विहारियो जंहिंखे कलाशिंकोव जी साइंसो। उते इन ॻोठ में जेॾी महिल पहुता त उहे 10-12 माण्हू जेके मोटर साइकिलुनि ते हुआ, हिननि खे रोकियो वियो ऐं उन्हनि पंहिंजो हिकिड़ो कलाशिंकोव बरदार माण्हू हिननि सां गॾु गाॾीअ में विहारियो ऐं हुननि खे चयो त बाबा असांखे तव्हां फॉलो कयो, असांजे पुठियां अचो। कुझु टाइम हलण खां पोइ उन्हनि जूं मोटर साइकिलियूं जेके आहिनि से हेठि लथियूं कचे में। हिननि मौक़ो ॾियातो त तमामु बहितरीनु मौक़ो आहे, असां रोड ते आहियूं, गाॾियूं त असां सां कोन पहुचंदियूं। तंहिंजे करे उन्हनि थोरी स्पीड वधाई, अॻिते हलणु शुरू कयो रोड ते। त जेको अगवाकार वेठो हो हुन ॾिठो त हीअ त फ़िरार थियण जी कोशिशि पिया कनि, त हुन गन सिधी कई पंहिंजी सईद साहब ते। उनजो जीअं त पुटु मुसवर पुठियां वेठो त उन गन खे हथु विझी मथे करियो ऐं छोकिरो जेको अमाद हो उन वटि लाइसेंस याफ़्ता पिस्टल हो जंहिंमां हुन ते हिकिड़ो ज़ख़्मी करण लाइ हुन ते फायर कयो। हुनजे बावजूदि बि को सकमो माण्हू हो, उन खां पंहिंजो छॾे न पियो इहा मूवमेंट ऐं हिकिड़ी मुज़ाहिमत, त वरी हुन ॿियो फायर कयो। उन ॿिए फायर करण खां पोइ हू बेहोश थी वियो। थोरो जो अॻिते वधिया त सईद वारनि खे या सभिनी खे ख़बर हुयूं त अॻिते चौकियूं ठहियल आहिनि खोड़ सारियूं। सो हीअ मैं बि असांजो ख़्यालु आहे त हिन खां जान छॾाइण लाइ त मथां हीअ सॼो वाक़ियो वरी असांजे मथां न अची वञे, इहा उन्हनि कोशिशि कई आहे त हिन खे बाडीअ खे या ज़ख़्मीअ खे फिटो करियूं, पोइ असां अॻिते हलूं। इन ई तगोदो में हुआ त हुननि हमराहनि खे अहसासु थी वियो मोटर साइकिल वारनि खे त गाॾी त असांजे पुठियां कोन थी अचे। वरी हू वापसि आया आहिनि। वापसि आया न कुझु पंध ते हा त असांजे मुसवर भाइटे जी नज़र उन्हनि ते पइजी वई। उन्हनि हिकिड़ो फायर बि कयो, जेको फायर मथे हो, सिधो न हो, छो त हुननि खे पाण माण्हू विहारियो, ख़बर हुई त मथां इहा गोली असांजे ई माण्हू खे लॻी वञे। इहो फायर जो हिननि ॿुधो त संदसि पुटु मुसवर, सईद साहब जे पुटु मुसवर दांह कई त बाबा तव्हां फौरी तौर ते गाॾी में चढ़ो त असीं गाॾी हलायूं, भॼायूं, छो त मोटर साइकिलूं असांखे कोन पियो अचनि। सईद साहब इन में ई हो त हू रुॻो ड्राइवर जे सीट खां फिरी ऐं वञी पंहिंजी फ्रंट सीट ते विहे, जंहिंमें अधु मिनट कोन लॻे हा। पर हुन ड्राइवर छोकिरे इमाद या त डप में या कहिड़ी बि ॻाल्हि में हुन सईद खे छॾे करे गाॾी भॼाए हलियो वियो। छो त इहे सभु शयूं जेके तव्हां ॿुधायो पिया, इहे भला तव्हांखे अमाद जे तरफ़ां ख़बर पई या मुसवर जे तरफ़ां ख़बर पई? इहा मुसवर जे तरफ़ां बि ख़बर पई आहे। ऐं ॿियो त वरी असीं ज़ाहिर आहे डॉक्टर अब्दुल हमीद मेमन मुंहिंजो भाउ आहे, डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे तरक़ी पसंद पार्टीअ जो। इहो जीअं ई असां वटि वाक़ियो पहुतो
त असांजे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी साहिबु सरदारनि खे फ़ोनूं कयूं, जंहिंमें ख़ालिद मक्सी ऐं मुंहिंजे साईं खे चवां अप्रोच कई वई आहे उस ताईं? एप्रोच, हा साईं, अच्छा। एप्रोच सनांदल्ला ज़हरी, जी जी। रऊफ़ मिंगल साहिबु, पंहिंजो अख़्तर मिंगल जो नंढो भाउ ऐं ख़ालिद मक्सी साहिबु सां। रऊफ़ मिंगल असांखे इहो यकीन ॾियारियो त तव्हांखे 3-4 ॾींहंनि में मां छोकिरो तव्हांखे बाज़ियाब कराए तव्हां वटि पहुचायां थो। ऐं ख़ालिद मक्सीअ बि चयो त मां सनाउल्ला ज़हरीअ खे बि चवां थो, रऊफ़ सां मां वास्ते में अचां थो, छो त हू पाण हिन हुकूमत जो हिसो आहे, MNA बि आहे। को राब्तो या को फ़ोन वग़ैरह हुननि जो या का अहिड़ी डिमांड, का अहिड़ी शइ तव्हां वटि मौसूल त न आहे? हिन महिल ताईं का बि ॻाल्हि कोन थी आहे, न डिमांड ई मौसूल थी आहे। अच्छा, सिंध हुकूमत जे तरफ़ां या सिंध पुलिस जे तरफ़ां इन शइ ते को राब्तो तव्हां सां कयो वियो आहे या रिपोर्ट किथे कराई आहे तव्हां हिते सिंध में कंहिं थाणे वग़ैरह ते? न, सिंध में असां थाणे वग़ैरह ते कोन कराई आहे। ठीकु आहे। बाक़ी इन वाक़े खां 3 ॾींहं पोइ मेमून इताद जो हिते असां वटि वफ़द आयो हो, जंहिंखे सॼो हाल अहिवाल ॾिनोसीं। उन खां पोइ ॿिए ॾींहं ते इहा ॻाल्हि फेसबुक ते आई त शर्जील मेमून साहिबु, हा, सरफराज़ बुटी साहिब सां कॉल कई आहे उनखे, ऐं उनखे बि 3 ॾींहं ऐं अॼु उनखे 3 ॾींहं ॿिया बि थी विया आहिनि। हा, छा भला उम्मीद का लॻे थी या फ़िलहाल को बासुरो नज़र नथो अचे? सर, उम्मीद जो कहिड़ी ॻाल्हि कजे, हींअर जेका बलोचिस्तान जी सिचुएशन आहे, सूरत हाल आहे, रोज़ जी बुनियाद ते माण्हू वञनि था, माण्हू, ऐं आहे इहो इलाइक़ो मेन जेको इहो पंहिंजो सोराब ज़िलो आहे ऐं ख़ुशदार ज़िलो आहे। इन भाउ खे ख़बर हूंदी इन शइ जी त भई हीअ इलाइक़ा अहिड़ा आहिनि, मशहूरु वग़ैरह या कंहिं अहिड़ी शइ कंहिं रोकियो कोन हुनखे भई हिन पासे केॾां? अरे जी, इहा त हीउ छोकिरो जेको सईद खे वठी विया पाण सां, इहो पाण बि कई टाइप जा बिज़नेस कंदो आहे, ऐं इन रोड सां अचणु वञणु तमामु घणो आहे, माना ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं ही वञे पियो। उहो किथे आहे हींअर, कुझु ख़बर आहे हुनजी? उहो हींअर कराची आहे। कराची आहे? हा, कराची आहे। राब्ते में बि आहे तव्हां सां? राब्ते में असां सां कोन्हे को, जेका फैमिली कराची में रहे थी उन्हनि सां आहे राब्ते में? नंढड़े सां मुसविर वग़ैरह सां? मुसविर सां केॾी महिल राब्ते में थिए आहे। ऐं ॿी ॻाल्हि मज़े जी ॿुधायां थो, इहे सभई अमेरिकी नेशनलिटी वारा माण्हू आहिनि। पर इहो ऐं संदसि घरवारी उते रहंदा आहिनि, बाक़ी हिननि जो सॼो ख़ानदान जेको आहे सो अमेरिका रहे थो। माना पाण बि अमाद अमेरिकी नेशनलिस्ट आहे? नेशनलिस्ट। अच्छा, छा भला कंहिंखे अपील कंदो सर, कीअं था भाइयो? साईं, ज़ाहिर आहे असीं सभिनी इदारनि खे, गवर्नमेंट ऑफ सिंध खे, पंहिंजे मेमून इताद खे, बलूचिस्तान जी गवर्नमेंट खे इंसानी बुनियादनि ते असीं अपील कयूं था त असांजो भाउ तमामु इंसानियत दोस्त रहियो आहे। हू नंढे हूंदे तमामु सुठो सियासी वर्कर रहियो आहे ऐं माण्हुनि जो ख़िदमत कंदड़ रहियो आहे। उन जे बुनियाद ते पाण बि सभु ॿचिड़े वारा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे बचण जो अहसासु त हूंदो न। त असीं इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते असीं हुकूमतुनि खे, इदारनि खे, सभिनी खे अर्ज़ु था कयूं, अपील था कयूं त सईद जे बचड़नि जो ख़्यालु रखियो वञे। सईद साहिब जी औलाद 3 आहे, 2 किकड़ा अथसि, हिकिड़ी किकी आहे, घरवारी आहे। तमामु घणी परेशानी आहे, तमामु घणी असां ॿारनि वटि, उन्हनि जे बचनि वटि तमामु घणो, न को असांखां मानी हले थी, न को असांखे निंड पई अचे, छो त असांजो इहो महबूब हिकिड़ो भाउ, सुहिणो क़िस्म जो भाउ ऐं तमामु ख़िदमत कंदड़ भाउ रहियो आहे। तंहिंजे करे असीं इंसानी बुनियादनि ते हुकूमतुनि खे, इदारनि खे अपील था कयूं त असांजे भाउ खे महिरबानी करे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करे घर पहुचायो वञे, त जीअं हू हुनजे बच्चनि खे, असांखे सभिनी खे सुकून मिले। हा व्यूअर्स, रशीद साईं जी ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। वाक़ई जॾहिं घर मां ख़ुदा न ख़ास्ता केरु अगरि गुज़ारे वेंदो आहे त असांखे इल्मु थींदो आहे गुज़ारे वियो आहे, 3 ॾींहं सोग आहे, उन खां पोइ मामला ठीकु आहे, असीं कंट्रोल में सबुरु करे वेंदा आहियूं। पर अॻुवा जो जेको मामिलो हूंदो आहे न, उहो एॾो तकलीफ़देह हूंदो आहे, एॾो तकलीफ़देह हूंदो आहे कि असांजी हिते अहिड़ी हालत आहे, हुन दोस्त जी हुते हालत कहिड़ी हूंदी, दिलि जो मरीज़। ऐं अलाह साईं उन्हनि अॻुवा कारनि खे का अहिड़ी हिदायत ॾिए जो हू पाण को अहिड़ो भला, ॿियो न त भला राब्तो त थिए, ख़बर त पवे, का डिमांड आहे त उहा बि ॾियनि त भला ख़बर त पवे त मामिलो पहुतो किथे आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे सिर्फ़ु इहो अर्ज़ु, ऐं नथो चवां त हिन में मेमण आहे, केरु आहे, आई डोंट केयर, इंसानु आहे, मुस्लमान आहे, भले ऐं मुस्लमान खे बि हटाए था छॾियूं, इंसानु आहे सिर्फ़ु। उन लाइ सिर्फ़ु एतिरो बात कयो, सिर्फ़ु एतिरो कयो त हिन प्रोग्राम खे शेयर कयो, ताकी हीउ प्रोग्राम जेतिरो अॻियां वेंदो
मूंखे उमेद आहे त जीअं ज़ाहिद मेमण जे हवाले सां तव्हां दोस्तनि जो साथ ॾिनो, फुरकान मेमण कैंसर जो मरीज़ जेको उहो अल्हम्दुलिल्लाह अॼु ठीकु ठाक थियण जे वेझो पहुची चुको आहे। इहो सभु सिर्फ़ु तव्हांजो साथ। हिन भेरे हिकु भेरो ॿीहर तव्हांजो साथ खपे ताकी सईद भाई सही सलामत घर अचे। अलाह साईं इन जो अजर तव्हांखे ॾींदो, मूंखे ॾींदो, ऐं हिननि जी घरवारा जेके तमामु घणा परेशान आहिनि उन्हनि खे बि सुकून मिलंदो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कजो। हिकु भेरो ॿीहर अपील थो कयां त हिन प्रोग्राम खे लाज़मी शेयर कजो। अलाह हाफ़िज़।